इन अहम ख़बर सां क़ौमी असम्बली में फाइनेंस बिल 2023 जी शिकवार मंज़ूरी जो सिलसिलो जारी आहे। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी ऑर्डिनेंस में तरमीम अक्सरियत राय सां मंजूर करे वरिती। तरमीम में पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी जी हद 50 रुपया फ़ी लीटर मां वधाए 60 रुपया फ़ी लीटर कई वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे 60 रुपया फ़ी लीटर ताईं लेवी लागू करण जो अख्तियार हूंदो। अपोजिशन मेंबर मौलाना अकबर चित्राली जी तरमीम मंजूर कई वई। हुकूमत तरमीम जी मुखालफ़त न कई आहे। तरमीम तहत स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन खे 1200 सीसी गाड़ी इस्तेमाल करण जो अख्तियार हूंदो। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। क़ौमी असम्बली में फाइनेंस बिल 2023 जी शिकवार मंजूरी जो सिलसिलो जारी आहे। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी ऑर्डिनेंस में तरमीम अक्सरियत राय सां मंजूर करे वरिती आहे। तरमीम में पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी जी हद 50 रुपया मां वधाए 60 रुपया फ़ी लीटर कई वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे 60 रुपया फ़ी लीटर ताईं लेवी लागू करण जो अख्तियार हूंदो। अपोजिशन मेंबर मौलाना अब्दुल अकबर चित्राली जी तरमीम मंजूर कई वई आहे। हुकूमत तरमीम जी मुखालफ़त न कई आहे। तरमीम तहत स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन खे 1200 सीसी गाड़ी इस्तेमाल करण जो अख्तियार हूंदो। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। क़ौमी असम्बली में फाइनेंस बिल 2023 जी शिकवार मंजूरी जो सिलसिलो जारी आहे। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी ऑर्डिनेंस में तरमीम अक्सरियत राय सां मंजूर करे वरिती आहे।